लाड़काणो इरफान अली खकराणी जी रिपोर्ट मुताबिक़ लाड़काणो शहर जे हद दख़िलनि जो आज़ार वधी वियो। शहर खे ख़ूबसूरत बनाइण लाइ करोड़ें रुपयनि जे बजट हद दख़लियूं कंदड़ शहर खे बदसूरत बणाए छॾियो। सचल टाउन जे इलाइक़े चांडका पुल खां वेंदे रेगुलेटर पुल ताईं मुबैना तौर इंक्रोचमेंट ऐं ज़िले इंतिज़ामिया जे मिलीभगत सां 62 होटलनि जे आड़ में फुटपाथ ते कब्ज़ा करे छॾिया। होटल माफ़िया फुटपाथ ते ग़ैरक़ानूनी तौर ते कुर्सियूं रखी छॾियूं, जिते फास्ट फूड जे बासरनि बि कब्ज़ा अॾी छॾिया। मुख़्तलिफ़ मांडलियूं फर्नीचर जे बासर दुकानदारनि जो सामान रोड ते रखी छॾियो। हिन मौक़े ते शहरी लाड़काणे जे साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त हद दख़लियूं कंदड़ बासरनि शहर जे मेन चांडका पुल खां रेगुलेटर पुल ताईं कब्ज़ा करे शहर खे बदसूरत बनाइण सां गॾोगॾु ट्रैफ़िक जे अच वञ लाइ बि वॾो आज़ार करे छॾियो आहे, जिते रोड 12 फुट आहे ऐं ओवरफ्लाई पुल हेठियां होटलनि ऐं नर्सरी 45 फुट ते हुजण करे अवाम जो गुज़रण मुहाल थी वियो आहे। शहरी इंतिज़ामिया इंक्रोचमेंट खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते हद दख़लनि खे हटाए शहरियुनि खे सहूलियत फराहम कई वञे। ॿी सूरत में अदालत जो दरवाज़ो खड़कायो वेंदो। इंक्रोचमेंट जो आधार